वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? पंहिंजी लाइफ खे इंजॉय करे रहिया आहियो? बिल्कुलु कंदा हूंदा। ऐं एंटरटेनमेंट तमामु ज़रूरी आहे ज़िंदगी में, त इन जे करे असां रोज़ु सोचींदा आहियूं त तव्हांजे लाइ कुझु अहिड़ो प्रोग्राम खणी अचूं जंहिंमें तव्हांजे लाइ एंटरटेनमेंट बि हुजे ऐं इंफॉर्मेशन बि हुजे। इंफॉर्मेशन त तव्हांखे ॾींदा रहंदा आहियूं, डेली बेसिस ते ॾींदा आहियूं, ऐं इंफॉर्मेटिव शोज़ बि खणी ईंदा आहियूं। जे कल्ह असांजो जेको शो हुयो टोटल हिकु डिफरेंट शो हुयो ऐं टोटल इंफॉर्मेशन वारो शो हुयो। ऐं अॼु जेको आहे असांजो शो इंशाल्लाह तव्हां खिलंदा बि, तव्हां मुस्कुराईंदा बि, तव्हां झुमरियूं बि हणंदा, तव्हां ॻाईंदा बि। छो अॼु जेको असांजो शो आहे फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे। ऐं हमेशह जॾहिं बि इहे गेस्ट ईंदा आहिनि त हिकिड़ो मतिलबु ज़बरदस्त हिकिड़ी एनर्जी फील थींदी आहे ऐं ज़बरदस्त वाइब्स ईंदियूं आहिनि। पर मूंखे कॾहिं कॾहिं उन्हनि खे ॾिसी करे इहा फीलिंग बि ईंदी आहे त माशाल्लाह एॾा फेमस आहिनि, एॾो नालो आहे उन्हनि जो, एॾो कमु कयो अथनि, टीवी कयो आहे, स्टेज कयो आहे, कमर्शियल्स कया आहिनि, वॉइस ओवर्स कया आहिनि, लातादाद कमु कयो आहे। हींअर थोरी देरि पहिरियां इहा शइ असां डिस्कस बि करे चुका आहियूं शो स्टार्ट करण खां पहिरियां। पर तॾहिं बि कुझु माण्हू जेके आहिनि न प्रॉपर नज़र कोन ईंदा आहिनि। मतिलबु नज़र ईंदा आहिनि पर जेका हिकिड़ी असुलु जेका उन्हनि जी जॻह हूंदी आहे न, उहा जॻह उन्हनि खे मिलणु खपे। मतिलबु चवंदा आहिनि न त सॼे आसमान में जेकॾहिं तारा हुजनि पर हिकु तारो अलॻि ई नज़र ईंदो आहे, उहो अलॻि तरीक़े सां चमकंदो आहे ऐं इंसान जी नज़र ई उन ते वेंदी आहे। हालांकि ॿिया बि सितारा आहिनि पर हीउ एॾो छो थो चमके, वजह छा आहे? सोचींदो आहे इंसानु। त मां बि इन्हनि खे ॾिसी करे इहो सोचींदी आहियां त मां जॾहिं बि मूंखे 17 साल हिन फील्ड में थी विया, 17 सालनि में मां उन्हनि खे माशाल्लाह कामयाबियूं ई कामयाबियूं ॾिठियूं आहिनि उन्हनि खे, त हू इलाही अॻिते वधिया आहिनि, कामयाबु थिया आहिनि। पर तॾहिं बि मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु ईंदो आहे त हू अलॻि छो न नज़र ईंदा आहिनि? हिकिड़े हुजूम में त नज़र ईंदा आहिनि पर हू अलॻि छो न नज़र ईंदा आहिनि? त अॼु उन्हनि खां इहो मां सुवालु लाज़मी कंदमि, वजह ॼाणण जी कोशिशि कंदसि त उहा वजह छा आहे। पर उन खां पहिरियां कुझु मां तव्हांखे शयूं ॿुधाइणु चाहींदसि त असांजी इंडस्ट्री जा ॿ ज़बरदस्त शख़्सियतूं, जंहिंजी हिक जी वरसी आहे, हिक जी बर्थडे आहे। हालांकि उहे बि दुनिया में न आहिनि पर अॼु उन्हनि जी बर्थडे आहे। सभिनि खां पहिरियां मां ॻाल्हि करणु चाहींदसि हसन तारिक साहब जी। तमामु वॾो नालो फिल्म इंडस्ट्री जो, प्रोड्यूसर, डायरेक्टर, स्क्रीन राइटर, ऐं उन्हनि जी जेको आहे अॼु बर्थडे आहे। हालांकि उन्हनि जी डेथ थी चुकी आहे 1982 में। ऐं उन खां अलावा तमामु घणियूं हिट फिल्मूं जेके उन्हनि जे क्रेडिट ते आहिनि, अंजुमन, कनीज़, बहारो फूल बरसाओ ऐं देवर भाभी। 3 निगार अवॉर्ड्स बि उन्हनि खे मिली चुका आहिनि ऐं उन्हनि जूं 2 शादियूं हुयूं, निगत सुल्ताना साहिबा सां ऐं रानी साहिबा सां। सो इहे उन्हनि जी फिल्मुनि में हीरोइन बि रही चुकियूं आहिनि। सो तमामु वॾो नालो आहे इंडस्ट्री जो। मां चवां थी त लातादाद मूवीज़ उन्हनि ॾिनियूं ऐं सभु सुपर डुपर हिट मूवीज़ उन्हनि ॾिनियूं। उन खां अलावा यूसुफ अली साहब, अॼु उन्हनि जी 23वीं वरसी आहे। टीवी जा तमामु फेमस एक्टर रहिया आहिनि उहे बि। ऐं सिंध जो हिकिड़ो शहर जुडो, उन में पैदा थिया ऐं जेका स्टार्ट उन्हनि जी हुई उहा स्टेज खां ई हुई। ऐं उन्हनि खे जेको स्टेज खां मुतारफ़ करायो अब्दुल करीम बलोच साहब करायो हुयो। ऐं उन्हनि जा ड्रामाज़ बि काफ़ी फेमस आहिनि। ख़ान साहब आहे, ढॻो पेर पेर आहे, गामो सचार आहे, जंगल, दीवारें, छोटी सी दुनिया। त इहे मां चवां थी त डायरेक्टर्स ऐं प्रोड्यूसर्स हुया जिन वाक़ई इंडस्ट्री खे 4 चंड लॻाया। असां वारो दौर बि हुयो, मां हमेशह चवंदी आहियां असां वारो दौरु हुयो, बिल्कुलु हुयो। ऐं हाणे वारो जेको दौरु आहे इहो हिकिड़ो डिफरेंट दौरु आहे। इहो हिकिड़ो डिजिटल जो मतिलबु दौरु थी वियो आहे। ऐं उन टाइम जेके ड्रामास ठहंदा हुया या जेके असां खां पहिरियां जेके ड्रामा ठहंदा हुया या जेके असांजे नंढे हूंदे जेके स्टेज थींदा हुया या ड्रामा थींदा हुया, असांखे असांजा घर वारा ॿुधाईंदा हुया त उन्हनि जो हिकिड़ो कमु ई डिफरेंट हूंदो हुयो, हिकिड़ी फील ई डिफरेंट ईंदी हुई। अॼु जो जेको कमु थी वियो आहे फास्ट फॉरवर्ड क्विक वारो कमु थी वियो आहे, पर उन में परफॉर्मेंस स्किल थी थिए तव्हांजी, उन में तव्हांजा एक्सप्रेशन स्किल था थियनि। पहिरियां इन्हनि सभिनीनि शयुनि ते ध्यानु ॾिनो वेंदो हुयो। अॼु जे दौर में क्विक कमु थी वियो आहे। बसि कलाक जे अंदरि अंदरि मूंखे हीअ शूट पैकअप करणी आहे, वरी मूंखे ॿी शूट ते वञिणो आहे।
हाणे जेको आहे पैसनि ठाहिण वारी मशीन थी वियो आहे इंसानु। पहिरियां जेको हूंदो हुयो न, माण्हू पैसे खे एतिरी अहमियत न ॾींदो हुयो, पंहिंजे करियर खे अहमियत ॾींदो हुयो। सो अॼु सभई इन्हनि शयुनि ते असां डिस्कस कंदासीं। उन खां अलावा बि हिकिड़ी विश करणु चाहींदसि, बर्थडे विश करणु चाहींदसि। हिकिड़ो नंढड़ो 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 ॿारड़ो आहे जंहिंजो नालो आहे मुज़फ़र अली चांडियो। असांजो जेको सीनियर कैमरामैन आहे अमानला चांडियो, उनजो पुटु आहे। माशाल्लाह माशाल्लाह, अॼु उनजी पहिरीं बर्थडे आहे, अॼु साल जो थी वियो आहे। सो ज़ाहिर आहे तव्हां त इलाही नंढड़ा आहियो, ऐं जॾहिं तव्हां वॾा थींदा त ख़बर न आहे मां हुजां न हुजां, पर तॾहिं बि मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। ऐं हीअ जॾहिं वीडियो तव्हां ॾिसंदा त तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सुठो मुस्तक़बिल अलाह साईं तव्हांखे ॾिए, ऐं हमेशह मुस्कंदा रहो, ऐं पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन कयो। असां सां गॾु ज़बरदस्त गेस्ट आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि सभिनि खां पहिरियां जंहिं इंसान जे लाइ मां ॻाल्हि कई त मूंखे हमेशह हिकिड़े हुजूम में नज़र ईंदो आहे, पर अकेलो मूंखे नज़र न ईंदो आहे, चमकंदो नज़र न ईंदो आहे। सो जावेद टाकाणी साहब असां सां गॾु आहिनि, सैयदा तबस्सुम असां सां गॾु आहे, माशाल्लाह स्टेज बि कंदियूं आहिनि, एक्ट्रेस बि आहिनि। उनखां अलावा कमर शाह साहब बि असां सां गॾु आहिनि, रेडियो ऐं टीवी आर्टिस्ट आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु ज़बरदस्त सिंगर आहे, सिंध जो तमामु वॾो नालो आहे गुलशेर चांडियो। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हां यादि कयो, लख कुर्ब तव्हांजा। वॾी महिरबानी। अॼु असां वटि सरप्राइज़ आहे बेसिकली तव्हां सभिनीनि जे लाइ, इन जे करे असां तव्हांखे यादि कयो थैंक यू आहे। वेरी मच। असां बग़ैर कंहिं वजह जे कंहिंखे यादि कोन कंदा आहियूं। महिरबानी तव्हांजी। माशाल्लाह। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे अल्लाह जा तव्हांजी? करम लख एहसान। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजी तबियत विच में ख़राबु हुई ॿुधो हाँ हुयो? बिल्कुलु तबियत ख़राबु हुई, हेपेटाइटिस बी ऐं डी थी वई आहे ओहो। मूंखे। सो उनजे लाइ अल्हम्दुलिल्लाह वरी इहो कुझु गोरियूं वग़ैरह खाधियूं आहिनि, हींअर कुझु फ़र्क़ु आहे। अल्लाह साईं जा करम आहिनि, लख एहसान आहिनि मालिक जा। माशाल्लाह। जी जी। अल्लाह साईं सिहत तंदुरुस्ती अता करे तव्हांखे। आमीन। तव्हां असांजे अल्लाह सिंध आमीन। जा असासा आहियो असांजो। अल्लाह आमीन। माशाल्लाह तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त कमु करे रहिया आहियो। तव्हांजा गाना थैंक यू फेमस सो मच। फेमस गाना आहिनि जेके ॿुधी करे असां झुमरियूं हणंदा आहियूं, थैंक यू सो मच। ऐं अॼु बि वॾी महिरबानी। हणंदासीं। वॾी ख़ुशी जो महिरबानी। मौक़ो बिल्कुलु आहे। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जन्नतुल मकाम दोज़ुल हराम। मुंहिंजा बच्चा मुंहिंजा गुलाम, मुंहिंजो नालो अब्दुलसलाम, अबा जो नालो मोहम्मद गुलाम, ॾाॾा जो नालो गुलू हजाम, पर ॾाॾे जो नालो उन ई खां पुछजां असबेरी तस्बीर रिवायत रसबेरी। गे जे दॿे ते वेठो आहे। रसबेरी। अवां ख़ैरियत सां आहियो? ठीकु मां ठाक। बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम। बिरयानी गरम, डॿ रोटी नरम, जावेद टाकाणी बरम, मुछूं कोन्हनि पर अखियुनि में शर्म। बस अल्लाह जो करम। अस्सलाम वालेकुम। तबस्सुम कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र। आप कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ। आज बहुत प्यारी लग रही है, कलर बहुत सूट कर रहा है आपको। थैंक यू सो मच। आपने बहुत अच्छी बात शुरू में जो की वो मुझे बहुत अच्छा लगा कि बच्चे के मुस्तकबिल के बारे में, कि अल्लाह ताला उसको ज़्यादा से ज़्यादा सेहत आपका ज़िंदगी दे। और ये भी बात अच्छी कही आपने कि पैसा ज़रूरी नहीं है, पहले आपका कैरियर ज़रूरी है। ये पहले तो यही होता था ना, आज तो इंसान मशीर हो गया है। बिल्कुल सही थी चवां सर? भाग रहे, बस भाग रहे हम पैसे जे पोयां ट्रोड़ आहे त उन जे करे इंसान पंहिंजो करियर दाव ते तो लॻाए छॾे। बिल्कुलु। तव्हां माशाल्लाह इलाही सीनियर आहियो, टीवी बि कयो आहे, तव्हां स्टेज बि कंदा रहंदा आहियो, त तव्हां छा चवणु चाहींदो हुन हवाले सां? बिल्कुलु ॾिठो इहो थो वञे त पैसे जी घणाई बि ज़रूरी थी वई आहे, ऐं हर माण्हू खे हाणे त असां मटीरियलिस्टिक था ॾिसूं त जिते पैसो वधीक अट्रैक्ट थो करे माण्हू ओॾां वधीक ज़ोर था ॾियनि। हालांकि पहिरियां ईअं न हूंदो हुयो, पहिरियां इंसानियत जो क़दुरु हुयो, रिश्तनि जो क़दुरु हुयो। सही ॻाल्हि आहे वाकई। हाणे रिश्ता उहे मज़बूत आहिनि जंहिं वटि पैसो घणो आहे। असां वटि पहिरियां ईअं न हुयो। पहिरियां रिश्तनि खे अहमियत ॾिनी वेंदी हुई ऐं अख़लाक़ी क़दुरु हुया। हाणे त जेको जंहिं वटि पैसो घणो आहे उहो वॾो माण्हू आहे। सो मोहबतूं, रिश्ता, नाता उहे पोइ ते रहिजी विया आहिनि, पैसो अॻिते अची वियो आहे। पर मां चवंदी आहियां ठीकु आहे, पैसो बि ज़रूरत आहे, अॼु जे दौर में तमामु घणी ज़रूरत आहे, पर उन जे करे तव्हां पंहिंजे करियर खे ख़राबु न कयो, पंहिंजी परफॉर्मेंस खे ख़राबु न कयो। बिल्कुलु। छो त पहिरियां जेके वॾा वॾा प्रोड्यूसर्स हुया, डायरेक्टर्स हुया, पंहिंजो टाइम ॾींदा हुया, एक्टर्स बि टाइम ॾींदा हुया, पंहिंजे कम सां सिंसियर हूंदा हुआ। वॾी ॻाल्हि। मूंखे यादि आहे त जॾहिं मूं रेडियो जॉइन कयो, टाकाणी जो असांजो पुराणो साथ आहे, ऐं मां शायदि एतिरो पुराणो न हुजां, टाकाणी वधीक पुराणो आहे,
बिल्कुलु आहिनि। सो मां जॾहिं स्टूडेंट दौर हुयो मुंहिंजो, शागिर्दी वारो ज़मानो, हॉस्टल में रहंदो हुयुसि, त ही हर साल जीअं हाणे सालगिरह मल्हाए थो पियो, ईअं ई पहिरियां मल्हाईंदो हुयो। हीअ मां 80s जी ॻाल्हि थो कयां, त तॾहिं बि एतिरो ई हुयो जेतिरो हींअर नज़र थो अचे पियो। ऐं उहो दौरु ॾाढो सुठो हूंदो हुयो। 50 रुपया मिलंदा हुया असांखे रेडियो तां प्रोग्राम करण जा। ऐं पर उन 50 रुपए जी असां वटि एतिरी अहमियत कोन हूंदी जेतिरी असांखे रेडियो सां दिलचस्पी हूंदी ऐं प्रोग्राम करण सां सचाई हूंदी हुई। कीअं टाकाणी साहिबु? बिल्कुलु, तव्हां मज़ा था चओ। तव्हां त घणी नई ॻाल्हि करे विया। 50 रुपया त 90 में मिलंदा हुआ। असां 80 जी पैदावार आहियूं ऐं रेडियो पाकिस्तान कराची ते मुंहिंजा जेके उस्ताद रहनुमा, आईडी कार्ड ॾेखारियो दादा, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ईअं कोन मञींदसि मां। न इहो त नया आईडी कार्ड बना लिया है। हाँ, नया बनाया है ना। ऐं चेक जी ॻाल्हि पियो कयां त साईं जिन खे त 50 रुपया मिलिया आहिनि, मूं वटि त 8 रुपया वारो चेक बि रखियो आहे। माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। हक़ीक़त हिन हाल जी ॼाऊं ज़ाहिर करियां वाह, ज़री, वाह, 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 माठ मिरुनि खे पवे डूंगर पवनि डरी, हाणे वञनि वण ॿरी पोइ ॻाल्हि कयूं कहिड़ी। सही। सो चवण जो मतिलबु आहे त कमु करण जी कोशिशि कंदा आहियूं। रेडियो हुजे, टीवी हुजे, स्टेज हुजे, ऑडियो वीडियो, वॉइस ओवर, पपेट शो, माम शो, कमर्शियल वग़ैरह, जेको जिते बि कमु मिलियो दिलि सां, चाहत सां, मोहबत सां, सलूक सां उहो कमु कयो। हसन तारिक जी ॻाल्हि कई। हसन तारिक असांजो फेवरेट डायरेक्टर हो। रानी मरहूमा फिल्म स्टार, उहा असांजी फेवरेट हुई। अंजुमन हुई, अंजुमन उन्हनि जी फिल्म जो नालो हो। ऐं उनजा मशहूरु जेके गीत हुआ, जो बचा था वो लुटाने के लिए आए, तहज़ीब ऐं मुख़्तलिफ़ फिल्मूं हुयूं। उन वक़्तु अदाकारा फिल्म स्टार राणी सुपर स्टार हुई ऐं निगत सुल्ताना बि माज़ी सुपर स्टार रही आहे। उनखे अलावा मोहम्मद यूसुफ जी अवां ज़िक्र कयो। मोहम्मद यूसुफ असांजो सरमोड़ अदाकार, बल्कि फ़नकारनि जो सभिनी जो सरताज सही चई सघिजे थो। त उन वक़्त जा जेके बि ड्रामा हुया सिंधी, उन्हनि खे ट्रांसलेट जॾहिं कयो हो, जंगल के दीवारे जे नाले सां कयो त शहरु सॼो बंदि हूंदो, कराची सॼो बंदि हूंदो। जंहिं वक़्तु असां वटि सिर्फ़ु 5 मिंटनि जो इहो सलाट हलंदो हो PTV तां, सॼो शहरु बंदि हूंदो ऐं सभु वेही घर में उहो PTV ते नशर थींदड़ समूरा ड्रामा ज़ौक़ शौक़ु ऐं तवजो सां ॾिसंदा हुआसीं। उन मां कम जूं ॻाल्हियूं सभु पाण वटि क़ैद कंदा हुआसीं। उन मां कई नवां राइटर निकिता, डायरेक्टर निकिता, हीरो निकिता, अदाकार निकिता। हिकिड़ी वॾी खेप उन PTV खे ॾिसी तयारु थी। असां सिंधी ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन वक़्तु पाकिस्तान में सभिनी खां वधीक ॿोली जा चैनल असांजा पंहिंजा आहिनि। ऐं असां पाड़ेसरी मुल्क मां किथां या ॿिया के असां वटि इदारा कोन्हनि जिते असां इहे ट्रेनिंग करे या पढ़ाई करे पोइ हिन में अचूं। इहे सभु ख़ुदादाद सलाहियतुनि, अल्लाह ताला जो महिरबानी आहे। ख़ासि इहा महिरबानी आहे त असां वटि उहे कैमरामैन जेके शादी जा कैमरा हलाईंदा हुआ, उहे जॾहिं हिन सेटअप में आया दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल ते, मूंखे यादि आहे 2001 ऐं 2002 वारो टाइम, जॾहिं मुंबई होटल ते असां वटि उहे कैमरामैन बि हुया जेके ॻोठां आया, उन्हनि वटि रिहाइश लाइ जाइ कोन्हे, उहे वीचारा सीढ़ी ते सुम्हंदा हुआ, पर हुननि पंहिंजो पाण मञरायो। उन्हनि जे हथां हिकिड़ो सुपरस्टार कैमरामैन आहे, नालो मूंखे यादि कोन पियो अचे, चन्ना साहिबु हो। उहो उन हाल में रहंदे बि उन एतिरा वॾा वॾा सीरियल ऐं कामयाबु सीरियल कया। इहे ख़ुदादाद सलाहियतूं आहिनि। किथां असां ट्रेनिंग हासिल कोन कई, न असांजो राइटर, न डायरेक्टर, न प्रोड्यूसर, इहो ई छुटल चनो। आरिफ चन्ना जो वालिद। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही था चओ। इलाही सीनियर। इहे ॾाढी ख़ुशी जूं ॻाल्हियूं आहिनि। उहे शुरूआती दौर जेके हुया, असां पाण इन्हनि चैनलनि खे कुले कांदी हुआसीं। असां पाण गॾिजी बम्बई होटल खां फिरी वरी वेस्ट पॉइंट टावर ते आयासीं। दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल में ॿोली लाभाइती हुई, लफ़्ज़ जुमिला ॻाल्हियूं मञूं था त जंहिं ज़माने में असांजे अबनि ॾाॾनि जे ज़माने में घर कचा हुआ त रिश्ता सचा हुआ, पर इन जो इहो मतिलबु न आहे त अॼु घर पका थी विया त असांजूं दिलियूं पकियूं थी वियूं। न, ईअं जेकॾहिं हुजे हा त नेस्तो नाबूद हुजऊं हा। जेकॾहिं असांजा वॾा न हुजनि हा, असांजा बुज़ुर्ग न हुजनि हा, मसलन कराची में हर साल तूफ़ान ईंदो आहे व्हाट्सअप में, मोबाइल ते, सोशल मीडिया ते, वॾो तूफ़ान पियो अचे, फलाणो पियो अचे, फलाणो पियो अचे, पर जेसि ताईं गाज़ी बाबा वेठो आहे साहिल समंदर ते, कराची खे लहर न को लोॾो। अहिड़ा बुज़ुर्ग औलिया असां वटि मौजूदु आहिनि जिन ते असांजो पको वेसा आहे। उहे पैगाम रसानी जो ज़रियो पाण हूंदा आहिनि अलाह ताला सां। उहे सभु जेके बि वॾा आहिनि, जंहिं बि फील्ड में आहिनि, उहे असांजा धणी आहिनि। उहे असांजी सार संभाल लहनि था, जंहिंजे करे इदारा पको वण हिकिड़ो थी वियो, हिकिड़ो ॿूटो, नंढो ॿूटो, काविश, कोशिश ऐं पंहिंजो शाम, ऐं चौथी अख़बार हुई हिननि जी जेका अचणी हुई, द मिरर।
सही द मिरर वारो बजट केटीएन जे काविश तरफ़ां इहो बूटो लॻायो केटीएन जे नाले सां, जेको अॼु हिकिड़ो तनावर ऐं मज़बूत दरख़्त वण आहे। उनजी छां हेठि असां समूरी सिंध जा, न सिर्फ़ु समूरी सिंध जा, पूरे पाकिस्तान जा, पूरी दुनिया जा सिंधी केटीएन जे हिन वण जे हेठां हिन जी छांव में मौजूद आहिनि। माशाल्लाह। ऐं असांजो आवाज़, सगारो आवाज़, सिंधी क़ौम जो सगारो आवाज़, कल्चरल डे केटीएन जे करे आहे। न न इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। पर मां हींअर इहो पई सोचां त एतिरी देरि तव्हां सीरियस गुफ़्तगू कीअं करे विया? इहो मूं बि इहो है बि न? सोचियो एतिरी देरि मतिलबु कीअं सीरियस टे माण्हू ॿिया बि वेठा आहिनि, असांजो बहितरीन फनकार आहे सिंधियो, उहो वेठो आहे। घटि में घटि एतिरो त ख़्यालु कयो त ॿियनि खे बि ॻाल्हाइणो, ॿियनि खे बि ॻाल्हाइणो आहे। महिरबानी करे मूंखे अलाए केतिरियूं ॻाल्हियूं हिन विच में मूंखे अलाए केतिरियूं ॻाल्हियूं यादि आहियूं। सभु ॻाल्हियूं तव्हां करे असां छा बस बजट कटींदासीं हाणे नेक्स्ट हुन में। सही आहे, अवांजी मर्ज़ी आहे, बजट भले कयो। ॾेडर खे ट्राकणी मच्छी चवंदा हुया कंहिं ज़माने में, ट्राकाणी आहे न, त उन करे ॾोह न आहे। भला पोइ झुमरी वमरी त अॼु हणंदा न सभु इहो गानो बानो पाण थो ॻाए न। गानो हिनखे ॻाइण ॾियो, हिन वीचारे खे घुरायो आहे असां। छा था ॿुधायो पोइ भाउ? हमद आहे तव्हांखे ॿुधायूं था पहिरियों मौला जी शान ॿुधंदे पोइ वरी बिस्मिल्लाह। मालिक तुंहिंजो सभ ते आहे करम ख़ास, मालिक तुंहिंजो सभ ते आहे करम ख़ास, नाहे को बि उदास इमदाद थियो अॼु ताईं। मौला एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ, अल्लाह एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो, असरो तुंहिंजो असाईं, असरो तुंहिंजो असाईं, सहारे तुंहिंजे लॾो आ, सहारे तुंहिंजे लॾो आ, अल्लाह एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ, मौला एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ। लखें थोरिया थिया असां ते ॾिनो तो गंज असांखे, लखें थोरा थिया असां ते ॾिनो तो गंज असांखे, वठी तुंहिंजो नाम तो जेको, वठी तुंहिंजो नाम जियूं था न कंहिंसां पंहिंजो भॼो आ, अल्लाह एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ, मौला एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ, असरो तुंहिंजो असाईं, असरो तुंहिंजो वसाईं, सहारे तुंहिंजे लॾो आ, सहारे तुंहिंजे लॾो आ, अल्लाह एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ, मौला एहसान वॾो आ तुंहिंजो एहसान वॾो आ। गुनाहनि जी अघणाई कजांइ तूं मौला सणाई, गुनाहनि जी अघणाई कजांइ तूं मौला सणाई,
गुनाहनि जी अघणाई कजां तूं मौला सणाई मुंहिंजो ही जीव जॾो मुंहिंजो ही जीव जॾो मुंहिंजो ही जीव जॾो अल्लाह एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो मौला एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो कई तो मदद मौला हिते इमदाद जी हरदम कई तो मदद मौला हिते जावेद जी हरदम कई तो मदद मौला हिते गुलशेर जी हरदम कई तो मदद मौला हिते इमदाद जी हरदम दिनो तो सॾ में सॾवा दिनो तो सॾ में सॾवा कॾहिं बि तोखे सॼो अल्लाह एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो मौला एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो असरो तुंहिंजो असाईं असरो तुंहिंजो वसाईं सहारे तुंहिंजे लॾो सहारे तुंहिंजे लॾो अल्लाह एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो मौला एहसान वॾो तुंहिंजो एहसान वॾो वाह 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 सुभान अल्लाह ॾाढो प्यारो कलाम माशाअल्लाह वाह, माशाअल्लाह बहुत माशाअल्लाह। अच्छा। व्यूअर्स ट्रांसलेशन जारी आहे वक़्तु आहे ब्रेक जो कारे नवन जो जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 फिर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में अच्छा असां ॻाल्हियुनि में एतिरा मसरूफ़ थी विया हुआसीं ऐं मूंखे पोयां कंहिं आवाज़ ॾिनी आहे त भई स्टैंड बाय थी वञो न त असांखे त ख़बर ई कोन्हे त प्रोग्राम स्टार्ट थियण वारो आहे असल में प्रोग्राम में भी कचेरी है प्रोग्राम जे ब्रेक में भी ब्रेक कचेरी में भी ये खबर ही कचेरी, नथी पए ज़ाहिर है। हकीकत इन हाल जी जाऊं कीअं ज़ाहिर करियां त तव्हां हिकिड़ो सरप्राइज़ वग़ैरह को ॾिनो पिया अलाए को असां गिफ्ट अलाए हे ॿुधाइनि न हिननि ॻाल्हि कई पे मूंखां लॻे थो त ग़लती सां ख़बर न आहे असांखे त ख़बर न आहे तव्हांखे ख़बर आहे का मूंखे सरप्राइज़ ख़बर न हुई त इहो सरप्राइज़ तव्हां था ॾियो एॾो अहम त कोन हुयो सरप्राइज़ मूं इहो सम्झियो त को सरप्राइज़ जॾहिं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं अहिड़े क़िस्म जी सालगिरह थींदी आहे त इहे केक जेके आहिनि से कटिजंदा आहिनि कोई सवन जी तइदाद में हिकिड़ो अधु केक कटिजे त सम्झिजे त भई केक कटियो पर हिते मां ऑडियंस खे ॿुधाइणु चाहींदसि त ॻाल्हि जेकॾहिं रिवील थी वई आहे ऐं असां हिकिड़ो सरप्राइज़ रखियो हुयो त उहो सरप्राइज़ इहो आहे त जावेद टाकाणी साहिब जी बर्थडे आहे सो मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे हैप्पी बर्थडे टू यू हा घणा केक कटिया हींअर ताईं मुंहिंजो जेको रिकॉर्ड आहे अक्टूबर खां शुरू थींदो आहे नवंबर ताईं हल पूरो महीनो पर केक वधीक 1.5 महीनो बि थी वेंदो आहे छो एॾी छाजी ख़ुशी आहे तव्हांखे मोहबत माण्हुनि खे आहे न जेकॾहिं हिते केक कटबो त घर वेठे ॾिसंदा चवंदा हिकिड़ी अॼु फनकार जो मैसेज आयो अची टकड़ी तूं मूंखे विसारे छॾियो मुंहिंजो छा थियो वरी मैसेज वॉइस मैसेज आयो तो अकेले अकेले सालगिरह मल्हाए छॾी मूंखां पुछा ई कोन कई यानी इहे केक वधंदा वेंदा आहिनि न ईअं थींदो आहे त अकेलो ई केक कटींदो आहे केक अॼु साईं असां बि आहियूं ज़माने असां अॼु त असां आहियूं ॾिसो ॻाल्हि ॿुधो असां मानी खाईंदा आहियूं चांहि पीअंदा आहियूं 500,000 रुपया ख़र्च थी वेंदा आहिनि उन जो फोटो नथो अचे केक हिकिड़ी वाहिद अहिड़ी शइ आहे जंहिंमें 8 माण्हू गॾु थींदा आहिनि टिणे पा पा पू पू टिणे पा पा पू पू टिणे पा पा पू पू चले आज तो आप दूल्हा है यहाँ के तो फिर शाह साहब की तरफ से गिफ्ट है आपके लिए लिफाफा लिफाफा वो किसी ॿिए कंहिं ॿिए जो आहे सो इहे केक कटबो आहे 8 माण्हुनि जा 8 के मोबाइलूं हलनि थियूं 200 फोटो हुन में आहे केक कटबो हुन खां पोइ खाराइबो अलॻि आहे हेॾां बि खारायो हुनखे बि खारायो हुनखे बि अच्छा न पाण न खाईंदा आहिनि जा
1000 माण्हुनि जो 1000 जेकॾहिं पाण 2000 खाईंदो हुजे त इहो हाल न हुजेसि 2000 खाराईंदो आहे। थी वेंदियूं आहिनि। खाराईंदो खाराईंदो आहे 2000 तस्वीरूं जॾहिं शाम जो फेसबुक ते वेंदियूं आहिनि त फेसबुक जाम थी वेंदो रोज़ाना 2000 4000 रोज़ महीने 5000 ताईं हा महीने ताईं मुंहिंजो रिकॉर्ड त 2021 में मूं 208 केक कटिया माशाल्लाह इहो रिकॉर्ड आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं उहो मूंखे रिकॉर्ड ठाहिण जी आदत आहे हा सही सही सिंधी मीडिया में सभिनी खां वधीक पूरे पाकिस्तान जे लाइ चैलेंज आहे हिकिड़ो त मूंखां वधीक गेटअप कंहिं बि नाहिनि कया हा इहा सही ॻाल्हि बात आहे सही इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे इन में कोई शक कोन्हे छो जो तव्हांजा गेटअप्स तमामु वधीक आहिनि ॿारनि जे प्रोग्राम रेडियो पाकिस्तान ते मूं लाॻीतो हिकिड़ो सिलसिलो गुड़को ऐं फड़को 10 साल लाॻीतो हलायो इहो रिकॉर्ड ॿारनि जी दुनिया में केरु न टोड़े सघियो पर सर जेका मां ॻाल्हि कई त दुनिया जी हिकिड़ी हलंदड़ रेस में हे मूंखे पोयां नज़र ईंदा आहिनि छो एग्ज़ैक्टली मां पाण इहा ॻाल्हि करण वारो हुयुसि असांजो पुराणो साथी आहे ऐं घणे दफ़ा पुराणो चवंदे मां हिकिड़ो 71 वारी जंग में बि हुआ तूं हुए मूंसां गॾु पुराणो साथी 65 वारी जंग में जॾहिं बम किरिया पिए तॾहिं तूं हुए कॾहिं जो बाबा चई तूं न सघे हुए न कॾहिं जो बि चई सघे हा कॾहिं जो पुराणो साथी चई सघे या तुंहिंजे लाइ त एज़ाज़ आहे एज़ाज़ जी ॻाल्हि एज़ाज़ आहे आहे मूंखे इहो ॿुधायो त सही न मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे जायज़ ॾिसो हा, त तव्हां चुप तव्हां करे जेकॾहिं वियो न। मूं 50 रुपए जी चेक जी ॻाल्हि कई रेडियो तां ऐं तव्हां चयो त तव्हां वटि 8 रुपए जी रुपए वारो चेक अञा त पोइ- महफ़ूज़ आहे। अञा महफ़ूज़ आहे उहो रेडियो खां कैश न थी सघियो अकाउंट कोन हूंदा हुआ ऐं तव्हांखे ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां जेका हिन प्लेटफॉर्म ते करणु त न खपे पर पोइ बि मजबूरी आहे पहिरीं शायदि सालगिरह हाणे वारी जेका आहे असां रेडियो ते मल्हाईसूं गॾु हुयासीं ऐं हुन में काफ़ी पुराणा दोस्त वरी पुराणनि जी ॻाल्हि थी वेंदी उहे बि हुया ऐं काफ़ी दोस्त गॾु थिया उते जावेद जेका उते प्रोग्राम मैनेजर साहब खे या SG साहब खे स्टेशन डायरेक्टर साहब खे जेका ऑफर कई उहा इहा बि कई त असां मुफ़्त में कमु करण लाइ तयारु आहियूं असांखे असांजो कमु करणु ॾियो इहा वॾी ॻाल्हि आहे त पर पोइ बि मुंहिंजे ख़्याल में को सही रिस्पॉन्स कोन आयो ड्रामो तयारु आहे अनकरीब अवांखे घुराईंदासीं सो केक हिकिड़ो केक त उते बि कटियो हिकिड़ो केक उते बि कटियो रेडियो ते सही। ऐं ॿियो हाणे ख़बर न आहे कंहिंजे घर ते कटिजंदो पोइ असां हींअर कलाम पे ॿुधो त मूंखे यादि आयो हीअ आहे कमर शाह हिन जो दुकानु वॾो आहे साईं जो ऑफिस बि वॾो आहे साईं जी कंपनी में वञी असां साईं जेका वॾी कंपनी आहे उते बि केक कटणु वेंदासीं इनशाला हाँ सर उहो त मुंहिंजे तरफ़ां हूंदो उहो तव्हांजे तरफ़ां ई हूंदो हुन में लंच या डिनर बि रखी सघिजे यकीनन। थो। अभी वो तक कितने मुझे- केक काट लिए वो आपने मुझे अभी तक कितने काट लिए वो तो बता दे आवाम को 100 खां घटि इंतजार कर रहे हैं आवाम हलण ॾियो थोरो अॻिते जॾहिं फाइनल थींदो न फाइनल लोग ये ग्रांड सालगिरह थींदी आहे मुंहिंजे हुन प्रोग्राम में जेको आऊं पाकिस्तान स्टार अवार्ड जे नाले सां प्रोग्राम कंदो आहियां हुन में ग्रांड सालगिरह थींदी आहे वॾो केक हूंदो ऐं समूरा सियासी समाजी फनकार दोस्त समूरा हुन में गॾु थींदा आहिनि तेसि ताईं सालगिरहूं पयूं हलनि वो सबसे आखिरी हमारा प्रोग्राम होता है ग्रैंड पर ही कहिड़े साल जी सालगिरह आहे हा इहा इहो ॿुधायो साईं 2024 जी घणे साल जा थी विया माशाल्लाह ऐं अञा 17 जो थियो आहे शनाख्ती कार्ड कोन ठहियो अञा थोड़ी देर पहिरियां चए पियो 80 जी पैदाइश आहे बिल्कुलु बिल्कुलु न मूं इहो चयो त 1980 में मूं रेडियो तां चेक वरितो 8 रुपयनि वारो असांजो अकाउंट कोन हूंदो ॿार हूंदा हुआसीं त हू चेक रहिजी वियो ऐं उनजी फोटो कॉपी अॼु बि मूं वटि महफ़ूज़ आहे त 8 रुपए जो बि चेक मिलियो हूंदो उन दौर में मे बी उन दौर में क्या थी सघे वैल्यू थो 8 होती रुपया होगी तमामु ना? घणा उस टाइम हुजनि 8 रुपए की क्या वैल्यू होती होगी बहुत वैल्यू थी पर हाणे छा करियूं टाइम वही अच्छा था वैसे अञा अवांखे इहो वाकई ॿुधाईंदो हमारे वाली टाइम में बात इतनी है। बर्बादी क्यों हो गई ऐं अवांखे इहो ॿुधाईंदो हलंदा रेडियो पाकिस्तान बंदर रोड ते पंहिंजो जेको मशहूरु फनकार हो साईं सलेमान शाह उन नालो उन वॾो हो। मोटरसाइकिल जो ड्राइवर ई हुयो उन वेस्पा हिकिड़ी ख़रीद कई सलेमान शाह जी साईं मोटरसाइकिल जो सलेमान ड्राइवर शाह वेस्पा हिकिड़ी ख़रीद कई हाणे साईं खे हलाइणु कोन ईंदो पोइ साईं हिकिड़ो ड्राइवर रखियो उन वेस्पा ते जेको हुनखे घर खां वठी ईंदो रेडियो पाकिस्तान ताईं ऐं रेडियो पाकिस्तान जे ॿाहिरि ग़ैर मुल्की माण्हुनि जो बि हजूम लॻल हूंदो जेके रेडियो आर्टिस्ट खे ॾिसणु ईंदा हुआ वाह वाह ॿुधणु ईंदा हुआ वॾी तादाद में ॿाराड़ी मां जेके बि असां दोस्त ईंदा हुया लिसनर उहे फनकारनि खे ॾिसणु ईंदा हुया त उन वक़्तु वॾो हजूम हूंदो हुई अमा वारी ॻाल्हि त फनकारनि जा चाहींदड़ हूंदा हुआ ऐं फनकार बि उहे फनकार जेके फन सां मुहबत कंदा हुया रत सत पंहिंजो ॾींदा हुआ वक़्त जी पाबंदी कंदा हुआ वॾनि जो अदब एतिराम कंदा हुया पंहिंजे माउ पीउ जो पंहिंजे उस्तादनि जो ऐं पंहिंजे शागिर्दनि जो बि एतिराम कंदा हुआ इज़त सां उन्हनि खे समूरियूं शयूं सम्झाईंदा सेखारींदा ॿुधाईंदा हुया अॼुकल्ह ईअं न आहे न आहे अच्छा मां इहो बि चवणु चाहींदसि त उन दौर में जेको रेडियो ते कमु कंदो हुयो उहो सिर्फ़ु पंहिंजी आवाज़ जे जादू सां
कमाल थी कमाल कंदा हुया कमाल ऐं हाणे सॉरी टू से हाणे जेके मां रेडियो ते जेके आवाज़ ॿुधंदी आहियां ॿुधण जी दिलि बि कोन चवंदी आहे आउं त चवंदो आहियां त रेडियो सिख्या घर आहे हिकिड़ी बहितरीनु इंस्टीट्यूशन आहे आवाज़ जे हवाले सां लबो लहजे जे हवाले सां अल्फाज़ जे इस्तेमाल जे लिहाज़ तव्हां बि कयो आहे न मूं त तमामु घणो कयो तमामु घणो कयो आहे अॼु ताईं टाकणी असां गॾु हूंदा आहियूं बल्कि हिन जी महिरबानी हूंदी आहे तव्हां मतिलबु कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम कंदा हुआ कॉमेडी कंदा मूं हुआ शुरूआत कई बज़ में तलबा सां अच्छा सुठो प्रोग्राम हूंदो हुयो शाम जो राति जो 11 बजे 10 बजे थींदो हुयो प्रोग्राम ऐं उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते ड्रामनि में आयासीं मूंखे यादि आहे त वरी जेकॾहिं आउं ॿुधाईंदुसि त चवंदो त मूंखां वधीक पुराणा आहियो मरहूम लतीफ़ मनो जी 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 ऐं उन सां बि मूं गॾु कमु कयो रेडियो सही सही ते गामू जी वापसी जे नाले सां हिकिड़ो ड्रामो हूंदो हुयो मज़ा ड्रामो पर मूंखां मज़ा कोन थींदो हुयो अच्छा ऐं अॼु ताईं कैरेक्टर्स मुंहिंजा जेके रहिया आहिनि से सीरियस कैरेक्टर रहिया आहिनि ऐं KTN ते शुरूआति ड्रामा जे लिहाज़ सां मुंहिंजी प्रॉपर्टी जो कमु हूंदो हुयो पुठियां ई मुंहिंजी स्टडी एजेंसी हूंदी हुई हिन चैनल जे बैक साइड ते त इतफ़ाक़ ईअं थियो त कुझु तव्हांजी ऑफिस यूज़ कंदा हुआसीं असां एग्ज़ैक्टली इलाही सारी शूट्स कयूं आहिनि तव्हांजी ऑफिस में बिल्कुलु त शुरूआति में अदल गबोल असांजो डायरेक्टर हुयो हिते त उहो इतफ़ाक़ सां अॼु बि आहे हिते ई हीअं किथे न किथे रूह नज़र का जाइ ॻोल्हींदे मुंहिंजी स्टडी एजेंसी ते आयो त चईं त असां ड्रामा था कयूं अच्छा दोस्ती हूंदी हुई असांजी रेडियो जे हवाले सां जी जी वरी अदल गबोल खे मूं चयो त यार हाणे टीवी ते अची विया त घटि में घटि साथ त हाणे त निभायो घटि में घटि त असांजो त मोह अचे टीवी ते त स्टार्ट मूं KTN खां कयो 2004 में आई थिंक इहे ई प्लेसिंग हुई ऐं हितां ई असां शुरूआति कई उनखां पोइ त जीअं टाकाणी ॿुधायो त सिंधी चैनल्स इलाही सारा माशाल्लाह उर्दू जे मुक़ाबले में इलाही सारा सिंधी चैनल्स इलाही सारा अची विया पर किथे किथे अफ़सोस थिए थो त घणाई त थी वई आहे पर क्वालिटी मेंटेन कोन थी सघे अॼु बि उहे धाड़ियल ॾेखारिया था वञनि जेके हींअर घोटकी ॾे वधीक तेज़ी अची वई आहे ऐं इहो कल्चर घटि में घटि असां सिंधियुनि जो न ॾेखारियो वञे त बंदूक कुल्हे तां लहे ई कोन थी साइकिल ते या त साइकिल हलाइण वारे जे कुल्हे ते बंदूक आहे ऐं उनजे हैंडल ते कुकड़ वेठो आहे इहा असांजो कल्चर कोन्हे को असांजी वॾी महिनत आहे जेकॾहिं 40 साल पहिरियां मां कराची में आयो आहियां त मूं हिकिड़ी स्ट्रगल कई आहे त अॼु जंहिं जाइ ते आयो आहियां मां कारोबारी आहियां हींअर मुंहिंजो सुठो बिज़नेस आहे मुंहिंजो त मां बि हिकिड़ी कहाणी आहियां हर शख़्स कहाणी आहे हितां KTN ताईं प्रोग्राम हलंदो हुयो बल्कि ड्रामो हलंदो हुयो सीरियल हुई का बल्कि सीरीज़ हुई हर शख़्स कहाणी डिफरेंट सीरीज़ में डिफरेंट प्रोग्राम ईंदा हुआ त जेतिरा चैनल्स असांजा वधिया आहिनि उन लिहाज़ खां असांजा ड्रामा ठहणु खपनि शहरी ज़िंदगी ते ड्रामा ठहणु खपनि असां पंहिंजे औलाद खे यकीन ॼाणो त सिंधी ड्रामा ॾेखारे नथा सघूं उन में जेको कुझु ॾेखारे थो वञे उहो असांजे कल्चर जो हिसो नाहे चवंदासीं त नाहे बिल्कुलु सही था चओ ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन प्लेटफॉर्म खां मुंहिंजी बि स्टार्ट तव्हां सभिनीनि जी बि स्टार्ट ऐं इहो चवंदे बि मूंखे बिल्कुलु मतिलबु फ़ख़्रु महसूसु थी कयां त हिन इदारे असांखे तमामु घणी इज़त ॾिनी आहे सुञाणप ॾिनी आहे शोहरत ॾिनी आहे नालो ॾिनो आहे पर KTN हींअर जेको स्टेप वठी रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह सुठनि ड्रामनि जी तरफ़ अची रहिया आहियूं सुठा राइटर्स असां ॻोल्हे रहिया आहियूं सुठे कॉन्टेंट ते असां कमु करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ईंदड़ सहमाई में तव्हां चेंज ॾिसंदा हूअं काफ़ी चेंज स्क्रीन ते आहे पर इंशाअल्लाह अञा वधीक चेंज ॾिसंदा छो त हींअर असां पाण बि शहरी ड्रामनि जी तरफ़ वधी रहिया आहियूं ऐं पाण चाहियूं था त स्क्रीन खे हिकिड़ी नवाण मिले यकीन ॼाणो त स्क्रीन जे हवाले सां मूंखे जेतिरी शोहरत मिली आहे रेडियो ते त असांजे लाइ कॉल्स ईंदियूं हुयूं ख़त बि ईंदा हुया तारीफ़ूं बि इलाही सारियूं थींदियूं हुयूं अणॾिठे तारीफ़ थियणु असांजे लाइ वॾो एज़ाज़ु हूंदो हुयो ऐं ख़त ईंदा हुया हाणे त मोबाइल ते मैसेजिस था अचनि कॾहिं कॾहिं टाकाणी रेडियो प्रोग्राम कंदो आहे त गाॾी में आउं ॿुधंदो आहियां पंहिंजी गाॾी में त मां उते ई मैसेज नालो पंहिंजो करे छॾींदो आहियां नालो खणंदो आहियां इलाही सारियूं ॻाल्हियूं चई वेंदो आहे उहे ॿुधणियूं पवंदियूं आहिनि
पर KTN जे हवाले सां KTN जेको वॾो मुंहिंजे ख़्याल में जेको वॾो कमु हितां थियो उहो लिकियल फन जेको हुयो उहो ज़ाहिर थियो। असांजा रागी सभ खां पहिरियां त जेके असां सोचे बि न पिया सघूं त हींअर त वॾा वॾा ॻाइणा थी विया आहिनि उहे छोकिरा नंढा नंढा छोकिरा उहे हिते हिन प्लेटफॉर्म ते अची मशहूरु थिया हींअर त जवान थी विया हूंदा मुंहिंजे ख़्याल में यकीनन त इहो KTN जो वॾो कमाल हुयो ऐं ड्रामा जे हवाले सां ठीकु आहे शुरूआति जेका थी चवनि था असां हाणे का चेंज अचे थी त इंशाल्लाह ज़रूर चेंज ईंदी। मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मूंखे घणो करे KTN ते पुलिस ऑफिसर ॾेखारियो वेंदो हुयो। अच्छा जुठी इहा हूंदी हुई मूंसां त मूंसां का छोकिरी कोन हूंदी हुई ऐं भला स्टेज जेको कयो अथव न स्टेज कोन कयो अथव बिल्कुलु बि न। अच्छा त तव्हां स्टेज करायो बि न आहे? असां घणे दफ़ा साईं खे चयो साईं ॾिसो आवाम ॾिसी भॼो वञे न आउं कोन कंदो मूंखे बि चवे वेठो त स्टेज कर मां चवांती त मां न करे सघंदमि। सो मूं ते पुलिस वारे जी छाप हुई ऐं हींअर ताईं माण्हू मूंखे घणो करे इहो सम्झंदा अननोन माण्हू सम्झंदा आहिनि त या त मां पुलिस ऑफिसर आहियां या वरी कंहिं न कंहिं एजेंसी सां तालुक़ु आहे। अच्छा उनजो मूंखे नुक़सानु हालांकि माण्हुनि खे ख़बर न आहे त हिननि जी स्टेट एजेंसी न हींअर त उहो बिज़नेस छॾे वियुसि हाणे गवर्नमेंट सां ई गॾु पर ॿियो को कारोबार सही 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 ज़बरदस्त। त उन हवाले सां अच्छा डॉक्टर्स जा कैरेक्टर मूंखां कराईंदा हुया त माण्हू जिते वेंदो आहियां त पहिरियां सम्झंदा आहिनि शायदि छो जो मूंखे उहो ई यादि थो अचे जेको तव्हां ऐं मां जेके बि कैरेक्टर्स कया आहिनि गॾु तव्हां डॉक्टर ई अक्सर थिया आहियो। बिल्कुलु त ॿिनि टिनि ड्रामनि में तव्हां सां गॾु जेको कमु कया त तव्हां डॉक्टर जे ई कैरेक्टर त हींअर बि अननोन माण्हू मूंखे या त डॉक्टर सम्झंदा आहिनि या पुलिस वारो सम्झंदा आहिनि इहा KTN जी छाप लॻियल आहे जेका असां विसारे नथा सघूं। ऐं माशाल्लाह मां बि सभिनीनि सां गॾु कमु कयो आहे कंहिंखे न छॾियो आपने भी ज्यादातर तो डॉक्टर के किए हैं। डॉक्टर के किए पुलिस वालों के किए एक सीन था इनका मैं आपको बताऊं कि किसी को इंजेक्शन लगा रही थी वो इंजेक्शन आर पार हो गया था बाजू इहो सीन रियल में थी चुको आहे जंहिं टाइम कोविड हुयो ऐं जेके बि मतिलबु इहे सेंटर्स ठाहिया हुया वैक्सीनेशन जा त अखि ॾिठी ॻाल्हि आहे त अम्मी जो वारो हुयो ऐं अम्मी खां पहिरियां जेका लेडी वेठल हुई त उनखे जेका नर्स जेका हुई जेका उनखे इंजेक्शन हणे पई ॾिसे होॾां पई इंजेक्शन सॼी हुनजी जेको आहे न शर्ट में लॻी वई त उहा ॾिसेसि वेठी तई पोइ चईंसि त भाई आपने तो मुझे इंजेक्शन लगाई नहीं आपने तो मेरी शर्ट पे लगा दिया। सो ये सीन रियल में भी थींदा आहिनि। मैडम साहब तो करना पड़ता है ना ये तो रियल में तो लगा नहीं सकते उनको। आपने तो चले ठीक है जानबूझकर कर दिया लेकिन ये रियल में भी हो जाता है हो जाता है बिल्कुल बिल्कुल सही बात है। न ईअं आहे टाकाणी जा ॾंद ॾिसंदो त खुटल आहिनि पोइ ॾंद ठाराइण वियो डॉक्टर वटि त उहो जेको ख़राबु ॾंद हुयुसि उहो न कढी ॿियो कढी छॾियईं खिले घटि थो इन करे कोन खिलंदो खिलंदो घटि आहे ॾिसो हाणे नथो खिले वात बंदि करे खिलंदो आहे वात बंदि करे खिलंदो आहे पोइ भला तव्हां कुझु ॻायो त खिले बिल्कुलु झूमर बि हणे असां हाज़िर आहियूं ते असांजे अली अहमद बलेदाई जी शाइरी आहे। वाह 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 खपई जे दिल दिल पर खपई जे दिल मुंहिंजी दिल बर असां हाज़िर हूं दिलदार मुहब मिठा मन ठार अकबर अली नारे जो चवे खपई महबूब जही दिल असां हाज़िर ही कईया खपई महबूब जही दिल असां हाज़िर ही कईया भला जे तूं भुन वठंदे भला जे तूं भिन वठंदे अञा काइनात पईया खपई महबूब जही दिल असां
हाज़ुर ही कईया खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कईया ओ ॼाणी त कंहिंखे आख़िर आहे रहणी नहींअ दिल मूं वटि आहे ओ ॼाणी त कंहिंखे आख़िर आहे रहणी नहींअ दिल मूं वटि आहे करी जे तूं बि थो सौदो करी जे तूं बि थो सौदो असां तोखे छूट ॾिनी आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे ओ कौन वठा थो मुल्को तोखा मिलंदो न तोखे दुख यार मूं खां ए कौन वठा थो मुल्को तोखा मिलंदो न तोखे दुख यार मूं खां अञा दिलि छो थो हणी तूं अञा दिलि छो थो हणी पियो असां तुंहिंजी राह ॾिठी आहे खपई महबूब जही दिल असां ते ख़ातिर कई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे भला जे तूं बि न वठंदे भला जे तूं बि न वठंदे अञा काइनात पई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे ओ अहमद बेदरे रोल नमूं खे भले दई वञा जे गोल नमूं खे ए अहमद बेदरे रोल नमूं खे भले दई वञा जे गोल नमूं खे असां तुझे खातिर सुहिणा असां तुझे खातिर सुहिणा फिटाए संगत ही छॾी आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे भला जे तूं बि न वठंदे भला जे तूं बि न वठंदे अञा काइनात पई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे खपई महबूब जही दिल असां हाज़ुर ही कई आहे वाह 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 फर्स्ट क्लास
ज़बरदस्त। तवानाई वधी वई। माशाल्लाह ही तव्हांजो नयो गानो आहे। जी जी नो गाना मूं हिते जेके केतिरियुनि ते ईंदो आहियां त नवां तयारु करे ईंदा आहियूं छो जो पुराणा गाना त ॻायल आहिनि नवां गाना हुजनि अॻियो जेको हमदो उहो बि नओं अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। लाजवाब। ऐं हक़ीक़त में न, चैनल धुन ते ॾाढी वञे त सुठी। नवां हुजनि बाबा बिल्कुलु ईअं- बिल्कुलु रिपीट न हुजनि। जी जी सही ज़बरदस्त। त हींअर ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भई शाम में। सेलिब्रेशन जो बि ॾींहुं आहे, सेलिब्रेट बि कंदासीं ऐं बर्थडे आहे तव्हांजी, त गुलशेर बि गाना ॿुधाए पियो, तव्हां सभई बि ॿुधाईंदा, ईअं त न आहे। इहा ॾुखी ॻाल्हि थी वेंदी घटि में घटि नहीं मूंखे नहीं, ये माफ़। बहुत अच्छा गाते हैं, मैंने खुद सुना है। बिल्कुल बिल्कुल, ये साइड में हो रहे गाए 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 नहीं, गाए। नहीं। कोई बात नहीं है, अपनी ही महफिल, अपना घर। घर से ना निकलवाएं अपना घर। मुझे घर से ना निकलवाएं। भला का पोइट्री, नहीं यकीन ॼाणो कोई शेर ही सुना दे। को डायलॉग। रेडियो ते पोइ छा ॻाल्हियूं कंदा आहियो? रेडियो ते स्क्रिप्ट उनमें कुछ असां तो शेरो शायरी हूंदी, स्क्रिप्ट वारा आहियूं असां। पर सर का त शेरो शायरी न तव्हांखे यकीन ॼाणो त पसंदि हूंदी। बिल्कुलु। ऐं ॿियो त जंहिं उमिरि जे हिसे में हींअर आहियूं त सभु विसरी चुका आहिनि। छा मतिलबु तव्हां हींअर पाण स्क्रिप्ट- खे क़बूल करे छॾियो आहे त तव्हां बि हाणे पोड़ा थी विया आहियो। बिल्कुलु। शाह साहब के शाह साहब के बदले में मैं एक शेर कह देती हूँ, मेरा अपना अलग होगा। क्या बात है, क्या बात चले, है, चले। क्या यहाँ शाह बिकते हैं, यहाँ फकीर बिकते हैं। माशाल्लाह। यहाँ शाह बिकते हैं, यहाँ फकीर बिकते हैं, यहाँ सगीर और कबीर बिकते हैं। इस शहर में ज़मीर बिकते हैं, कुछ पसे दीवार बिकते हैं, कुछ सरेआम बिकते हैं। क्या आप बात। दाम तो बोलो, यहाँ पे लोगों के ईमान बिकते हैं। क्या बात है, क्या बात है, क्या बात जबरदस्त जबरदस्त। मतलब शाह भी बिकने लगे हैं। ना वो तव्हांजे ज़िक्र कोन्हे का। शाह तो हम भी है शाह साहब, अच्छा माशाल्लाह, सही सही सही। हम भी शाह है। अब आप गाना सुनाएंगी। अब गाना सुनाएं। अच्छा, अब मेरी बारी है, जी जी। आप साथ दीजिएगा। कपा है, नहीं नहीं, ये अलग है। कपा है, कपा। बेसुरी नहीं कौन है? अच्छा बेसुरा मुझे गाना नहीं आता है। नहीं ना सही है, बताओ सुनाओ कुछ। नहीं बाथरूम कुछ भी, सिंगर, कुछ भी। बाथरूम सिंगर हर कोई होता है मेरे अलावा। थोड़ा बहुत ऐसा सुना दो, हम लोगों को सजा के तौर पे लगे। सालगिरह में बर्दाश्त करो फिर। हाँ कोई नहीं। प्यार के अफसाने सुने थे लोगों से, प्यार क्या होता है ये तूने समझाया। मिला दिल तुझसे तो जवां दिल पे चाया, दिल में ऐसा दर्द उठा, दिल हो गया दीवाना। वाह। दिल हो गया दीवाना। वाह, वाह। दीवानों ने इस दुनिया में, दीवानों ने इस दुनिया में दर्द का नाम दवा रखा है। अरे ये वाह, सभिनीनि वाह, जा वाह, सूर वाह, अची हिते ओए, पिया ओए, जाॻंदा ओए, आहिनि। ओए, हिकिड़ी ॻाल्हि ओए, यादि ओए। रख, दवा जॾहिं पीअंदी कर, टाइम ते पीअंदी कर। हाँ, खंघ आहे, खंघ ॾाढो आहे, ये मौसम जो असर आहे। हा, इहो मौसम जो त असर आहे, पर उन खां वधीक अहम ॻाल्हि इहा त दवा जॾहिं बि इस्तेमालु करे हिलाए पोइ इस्तेमालु करे। यही तो भूल जाती हूँ। सही रो रो सही। के परवाने से ये शम्मा कह रही है, रो रो के परवाने से ये शम्मा कह रही है, मुझे रुमाल ला कर दे दो, मेरी नाक बह रही है। ओहो गंदा, गंदा। नाक नहीं है क्या कहेंगे? आय आय आय। बेमौसमी बात, बेमौसमी बात। भाई बेमौसमी सुना, हमसे बदल गया है वो नाई तो क्या हुआ, दिल पे मत लीजिएगा। हमसे बदल गया है वो नाई तो क्या हुआ, हमसे बदल गया है वो नाई तो क्या हुआ, जिंदा है कितने लोग हजामत किए बगैर। जब तक बिके ना थे तो कोई पूछता ना था, जब तक बिके ना थे तो कोई पूछता ना था, तुमने खरीद के अनमोल कर दिया। वाह। ये किसको, ये किसको ये बोला? फेंक दिया है। ये किसको, ये किसको ये बोला? किसको, कैसे किसको बोला? आपको। किसको? मनाओ जश्न क्या बारा, बात। मगर इस एहतियात से
मनाओ जश्न बहराम मगर इस एहतियात से किसी चिराग की लू से किसी का दिल न जले। न भूले हैं न भूलेंगे कभी तेरी रफाकत को, न भूले हैं न भूलेंगे कभी तेरी रफाकत को, हम खुद को भूल जाते हैं जो तुझको याद करते हैं। लोटानंदा लतीफ चे वनी खटू खया हूँ, लोटानंदा लतीफ चे वनी खटू खया हूँ, आणे काक कंधे ते वनी लडा लाथा हूँ, पोइ मुंह मल माणा आऊं वनी आसन आराम। वाह टाकाणी साहब वाह। लगे तो तव्हां ॿिन्ही ॼणनि ने प्रोग्राम ते कब्ज़ो कयो आहे पूरी तरह से। बड़े मुश्किल से हुआ है, कुछ और आपकी तरफ से भी आना बड़े चाहिए। मुश्किल से हुआ है। वाह वाह वाह। बोले बोले। बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। सही। मगर हो गया। अॻियां बस हिकिड़ी लाइन होती है, लगे तो लख। अच्छा हाँ भले तो 10,000 खत्म हो गया। नहीं बहुत सारे वैसे तो। हाँ बुधाओ उसको बुधाओ। बता दूं? हाँ सब बुधाओ जो भी आता है तुम। बताते नहीं सुनाते। शाम इशरत सलाम कहती है हर मुसर्रत सलाम कहती है, शाम इशरत सलाम कहती है हर मुसर्रत सलाम। ये दोनों कहाँ रहती हैं? हो मुबारक आपको सालगिरह की खुशियाँ, पूरा केटीएन आपको मुबारकबाद कहता है। वाह 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 वाह। मेरे हाथों से तराशे हुए पत्थर के सनम आज बुतखाने में मेहमान बने बैठे हैं। क्या बात है क्या बात है। सैयदा तबस्सुम। अब बोले। बस हम क्या बोले, किस्मत पर अपने नाज को कुछ नाज तो नहीं, किस्मत पर अपने नाज को कुछ नाज तो नहीं, नाजनी भी नाजा हो गई है नाज पर अभी। वाह वाह वाह। जो पहुंची तुमने भेजी थी वो पहुंची तो कहाँ पहुंची, जो पहुंची तुमने भेजी थी वो पहुंची तो कहाँ पहुंची, ये न यहाँ पहुंची न वहां पहुंची, किसी पहुंचे वाले के घर जा पहुंची। किस दिल से कहूं मेरा दिल भी कोई दिल है, किस दिल से कहूं मेरा दिल भी कोई दिल हाथ है, को छोटा करो। दर्द जिस दिल में है वो दिल मेरे दिल का दिल है। हो गया। नाम भी रख दिया मिस्टर टागानी। कुछ आपकी तरफ से। नाजनी नाज करने लगी नाज के सामने, नाजनी नाज करने लगी नाज के सामने, जब नाज ने अपना नाज दिखाया तो नाजनी नाज के नाज पे नाजा हो गई। वाह 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 वाह। जबरदस्त जबरदस्त। संग दिल तो संग दिल को संग लेकर संग गए, संग दिल तो संग दिल को संग लेकर संग गए, संग दिल ने संग मारा संग खाकर मर गए। ये क्या मकई का संग? कुछ नया जेको ना जोक्स आना तई त हमेशा रिपीट कर दो। शुक्र इन गाल ते तमाम मिठाई विराया। याद से आबाद है भूला तो बर्बाद है, मेरा घर दरियाबाद है उसके साथ नया आबाद है, बरसों तो बेरोजगार हूँ, घर से बाहर हूँ, मुल्क से फरार हूँ और इत्तेफाक से केटीएन का चौकीदार हूँ। वाह। केटीएन का सब आयूं असल चौकीदार ना हूँ। आयूं बिल्कुल आयूं, वे सभई आयूं, पर तान जो तबस्सुम जो मूड गानो ऑफ कराए गानो छॾियो। नहीं वो गानो मैं तो गानो सुन रही थी। गानो गानो फिर गाना हाँ गानो आयो गाना किथे। सुनाओ या जो सुना आपको लिया ऐसा बेसुरा गाना देखो सबको। नहीं तो वो तो शाह साहब की तरफ से था ना, आपकी नहीं तरफ से शाह था। साहब की तरफ से शाह तो साहब वो की तरफ से दूसरा शेर था। शेर था। शेर था भला, हाथी किसी की तरफ से होगा बुधाए तो सही। आपको पसंद आया था? बहुत मैं भूल गया। भूल गया। अच्छा इहो ॿुधायो त हींअर जेके फेस्टिवल्स हली रहिया आहिनि जी जी आर्ट्स ड्रामा काउंसिल फेस्टिवल में, हा कराची में जी 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 स्टेज ड्रामा फेस्टिवल इंटरनेशनल फेस्टिवल हुयो जेको 30 अक्टूबर ते पूरो थियणो, उन खां पोइ 8 नवंबर ते इंशाल्लाह अवामी फेस्टिवल शुरू थियणो आहे, जंहिंमें असांजा 2 सिंधी ड्रामा मौजूदु आहिनि। रिज़वान साबिर साहब उहो ड्रामो करे रहियो उन में, ऐं हैदराबाद में रफ़ीक ईसानी साहब हिकिड़ो ड्रामो करे रहियो। उन खां अलावा 18 नवंबर ते पाकिस्तान अमन स्टार अवार्ड आहे, अच्छा शफ़क़त तारा साहब करे रहियो आहे। 20 नवंबर ते पाकिस्तान स्टार अवार्ड जेको टाकाणी अवांजी ख़िदमत में पेश कंदो, ऐं अहिड़े नमूने ॿिया बि खोड़ सारा प्रोग्राम आहिनि जेके जिन में अवां पाण अवांखे इनवाइट कंदासीं, रिस्पेक्ट छाजे ॾींदासीं, लाइ? ॾिसण लाइ एतमाम कंदासीं त तव्हां हुन में अदाकारी कयो स्टेज ड्रामे में, ऐं पंहिंजो अवार्ड प्रोग्राम में तव्हां पंहिंजे मुबारक हथनि सां फन जो मुज़ाहिरो कयो। पंहिंजे मुबारक हथनि सां कंहिंखे अवार्ड ॾींदो, छो त ॾियण बि हिकिड़ी वॾी साबितमंदी ॻाल्हि आहे, रुॻो वठणु ज़रूरी न आहे। बिल्कुल देने वाला भी बनना चाहिए, चाहे वो पैसा हो, इल्म हो या कोई भी चीज हो, जितना आप देंगे उतना ही आपको ऐं मिलेगा। लतीफ़ मुने मूंखे सेखारियो, हुनखे चयुमि त ॾिठोमि त हिकिड़े दफ़ा पिनियो पियो चयो ॾेड़े ॾे बंदा ॾे कोना ॾे अल्लाह जे ॾेड़े ॾे बंदा ॾे कोना ॾे, जेको ॾे तंहिंजो बि ख़ैर, जेको न ॾे तंहिंजो बि ख़ैर। ऐं ॿिया पटके वारा हिकिड़ा 10 रुपया ॾे, 10 रुपया कोन्हनि, भला 5 रुपया ॾे, 5 रुपया बि कोन्हनि, भला रुपयो ॾे, रुपयो बि कोन्हे, भला कमु कहिड़ो कंदो आहे, हाणे तूं ख़बर न हो बेरोज़गार आहे, हल पोइ फ़क़ीर खे खणी अॻे चौक ते छॾां तोखे 20 रुपया ॾियां थो। वाह वरी ॿिए दफ़ा मिलियो, मूं चयो यार एॾो वॾो फ़क़ीर, तूं हेॾो हटो कटो सिहतमंद माण्हू लॻो पियो, तूं हरू भरू पिने पियो रोड ते पिने पियो, तोखे शर्म नथो अचे?
हलड़े हल पंहिंजो कमु कर रोड ते पिने तो शर्म नथो अचे इन छा पिनण लाइ ऑफिस खोले विया जा इहा पर ॻाल्हि तूं बि पिने सही छा पियो छो त हिकिड़ा 5 लख रुपया ॾे अलाए नाले ते 5 लख रुपया छा थियो अथई तूं पहिरीं 5 लख हुआ हाणे 20 लख ॾियो छो 20 लख खे छा कंदे तूं जेॾां पिनण वञा थो माण्हू मूंखे मना था कनि एतिरो सिहतमंद हिते थो पिने हिते थो पिने ऐं 20 लख रुपए पंहिंजी बस वठंदो पंहिंजी बस में पाण पिनंदुसि पोइ ॾिसां मूंखे केरु थो मना करे इहा ॻाल्हि बि सही आहे बस वठी पिनण पंहिंजी बस वठी पिने पंहिंजी बस वठी वरी हिकिड़ो हमरा रोज़ा रखे नमाज़ूं पढ़े रोज़ घरे छित ते बीठो या अल्लाह मूंखे पुठ ॾे या अल्लाह मूंखे पुठ ॾे या अल्लाह मूंखे पुठ ॾे मूं वञी क्षमा ॾेई मूंखे निभागा पहिरीं शादी त कर पुट छा डाउनलोड थींदो छा? अच्छा शादी कोन थियल हुयसि अच्छा तूं मूंखे ई ॿुधाए असां पोइ शादी यार असांजो शादी कीअं थींदो मूं चयो पंहिंजी वालदा खे वठी के मज़ार ते दुआ घुर बल्कि वालदा सां गॾिजी वञ अब्दुल्ला शाह गाज़ी मज़ार ते वञ उते वियो वालदा सां गॾु उते वियो त वापसी में दुआ घुरी जॾहिं निकिरूं था त रश इलाही हूंदी मर्द औरतूं वधीक ऐं ॿिन्ही जा रस्ता वञण जा वापसि आहिनि वेंदे वेंदे अम्मा वञाइजी वई हुन ॾाढो हेॾां होॾां ॻोल्हियो हुन खां पोइ वरी दरगाह ते आयो मथे अची रड़ करे चई उहा साईं उहा बाबा मूंखे अलाह खे मञो ॾिसो असांखे असांजो घरवारी नथो ॾिए न ॾिए असांजे बाबे जो घरवारी वापसि ॾिए माण्हू केॾा वञे इहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं न हाणे असांजा ॻोठाणा जेके उहे मौलूदी आहिनि न उहे मूंखे ॾाढा वणंदा असांजे ॻोठ में जेके मीरपुर सागरे में मौलूदी आहिनि उन्हनि जो पंहिंजो अंदाज़ हू भत ते ॿोटी ते मौलूद ॻाईंदा हरू भरू हाणे किथे भत खुटी वियो ते लॻा पिया हीअं अखियूं लॻियूं पियूं ओ भत वारा अदा तुंहिंजो ॻोठ किथे भत वारा अदा तुंहिंजो ॻोठ किथे भत ॾाढो सुठो भत ॾाढो मिठो भत वारा अदा कुर्बान वञा सोण भत तां फाटी थो मरां हॾे भतला ॾाढो सुठो भत ॾाढो मिठो भत वारा टकणी हिकिड़ी ॻाल्हि किरण तव्हांखे ख़बर आहे टकाणियूं 4 शादियूं आहिनि सर इहो हमेशह ऐं अथसि हिकिड़ी ॿुधाईंदो कोन आहे ऐं अथसि पाण सां गॾु हिकिड़ी बि कान्हे अच्छा मुंहिंजो नालो त जावेद अख्तर नाज़ आहे अच्छा नाज़ केरु हुई टाकाणी 4 घर वारियूं जिली जिनरी लेली टे थेली जेना काणी बापू दुनाली तव्हांजी पंहिंजी केतिरियूं आहिनि 4 आहिनि न 5 जी ॻोल्हाए जावेद नाज़ जी केतिरियूं इहो केरु ये तो सिंधी तो कोने जावेद अख्तर नाज़ ये तो को बंगाली हुंदो इल्ले पोडचले नाडगेले पुष्प आवर बुंदु सेल सवीला आम तो नो से की कोसो लगा के गोदरो सो सके आओ शुरू में तव्हां ई ॿुधायो कोन दस शादी न मुंहिंजे ख्याल में हिन हिकिड़ी बि शादी मेरे ख्याल में ही 1955 मुंहिंजो साथी है मुंहिंजो ख्याल आहे छो जो सदाई 4 शादियूं ॿुधाईंदो आहे पर नए नए जे औलाद जी ख़बर आहे पिन पिना रुगो पिन पिना अच्छा हिकिड़ी शादी पिना हिन जे पुट जी शादी में आउं वियोसि पिन पिना वो कीअं आयो हिन पर उते बि हिन इहा ई ॻाल्हि कई त मुंहिंजूं 4 शादियूं आहे हिकिड़ी बि कोन्हे सो कंफ्यूज करके सारे काम हो गए पिनण इलाही सिहत लाइ ज़रूरी आहे 4 सालूं 22 ॿार हिन महांगाई जे दौर में केरु संभालींदो इन करे आउं पिनी पिनी गुज़ारो कंदो आहियां हे सभु ॻोठ विहारे आयो हूंदो आहियूं पर 4 ई ॻोठ में कीअं रहंदो रही सघनि थियूं ओ नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन दा पिन पिन दा नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन दा पिनण आहे सोलो कम हर माण्हू त पिने तू पिन दा पिन सही। पिन दा टिड़िंग इहा अफ़ाल इहे ई थी विया आहिनि हींअर केजा माण्हुनि जा न बुख बदाली बेरोज़गारी उन में माण्हू ॿियो करे बि त छा करे हाणे ॿुधायो कम सभु थकिजी विया ओए बसि हाणे तव्हां रुओ न हाणे हिनखे चऊंसि था गानो ॿुधाए इहो त मन माण्हू आहे मौसमी ख़ुदा जरूरी है रोगी गुलशेर चांडियो आऊं हिकिड़े दफ़ा नंढपण में चांडियो हुउसि लेकिन चाडियो हुया हो चांडियो साहब की जो आवाज है ना कमाल है कमाल है तव्हांजी फैन थी वई आहे कमाल नहीं है गुलशेर की अपनी आवाज है वो कमाल बीमार है तो इतनी अच्छी आवाज है सही होंगे तो पता नहीं क्या होगा आजा भाड़ में वाह, भाई वाह, भाई वाह। बिल्कुल बिल्कुल माशाल्लाह ॿुधायो पोइ। वाह वाह इहो ॿुधाईंदा कलाम आहा। ख़ुदा सदोरे सोलंकी जो कलाम आहे आहा वाह वाह हिते खपे थी मोहबत पैसनि ते रुगो पैसे जो वा प्यार मोहब्बत जो इज़हार कजे कंहिंसां अहमद भले दाई चवे
खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा चपन सां नहाणे को यार चऊं था पढ़ो पाण अखड़ियूं ॿियो सम्झो इशारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा क्यों भरे हाँ मेरी साह जो ही हो ही मुबारक मोती जे तू प्यारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा चमण कोई मुंहिंजो करे को नथी दिल चमण कोई मुंहिंजो विसारे वेहां कीअं यादे सहारा खपे थी पेसन ते मोहब्बत जो प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा दिल खे आहे अञा आसरो ही रहियल दिल खे आहे सोलगी जुमिन थूं मनी हाँ खुदारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा खपे थी पेसन ते मोहब्बत ही प्यारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा वणन को न था ही तॾहिं के नज़ारा चांडिया वाह लाजवाब बिल्कुल जबरदस्त अॼु जे दौर जे हिसाब अॼु जो दौर हा अॼु जो दौर इहो ई थो हले रुगो पैसनि ते पोइ मोहबत छा चइजे उनखे
सही अब आई है बिल्कुल साईं बिल्कुल पहले सही मोहब्बत अंधी होती थी ना, अब मोहब्बत अब में इलाज मोहब्बत करा अब लिया, चश्मे अब वो चश्मे बैंक लगा बैलेंस देखती है, अब चश्मे लगा दिए अब मोहब्बत वो बैंक बैलेंस देखती अब है। काला चश्मा पहनती काला है, अब काला चश्मा पहनती है। Yeah. जबरदस्त हिते लेकिन ब्रेक होने देखती- दासी देखती जल्दी भी। हाजिर था थियो। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿिए तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा गुलशेर भाउ, इहो त ॿुधायो माशाल्लाह तव्हांजा फेमस गाना आहिनि, इलाही तव्हांजा गाना फेमस आहिनि ऐं तव्हांखे मोट बि सुठी मिली आहे हमेशह। जी वरी ज़ाहिर आहे थोरो स्क्रीन खां बि माण्हू परे थी थो वञे, प्रोग्रामनि में बि जीअं नथो अचे, छा महफ़िलूं बि अॼुकल्ह उहे ई आहिनि जीअं पहिरियां हूंदियूं हुयूं? अॼुकल्ह महफ़िलूं उहे न आहिनि, बहरहाल नाले जा आहे थोरी जेकी त पोइ हुनजो प्रोग्राम वग़ैरह थियनि था पिया। बहरहाल मां त वरी तक़रीबन काफ़ी टाइम ताईं थोरो बीमार बि रहियुसि, हुनजे करे बसि इहो त आहे इंसान जे लाइ इहे शक्तियूं सूर जेके आहिनि इहे मालिक जी तरफ़ न कॾहिं ख़ुशि त कंहिं महिल कीअं इहे बि आज़माइश जो वक़्तु आज़माइशूं आहे। आहिनि। ऐं माशाल्लाह मुंहिंजा त ॿ टे गीत पंहिंजा कैटीन ते बि हिकिड़ो त वरी ड्रामो हुयो पिंगे में पधरा जेको हुन में टाइटल सॉन्ग मुंहिंजो हुयो। ऐं ही गानो त हिकिड़ो मुंहिंजो मशहूरु हुयो, यार के त अहिड़ो कराची में होश थी विया आहिनि गुम त उहे वाकई मुंहिंजा होश गुम करे उन दौर में हा उन दौर में इहे होश ई गुम थी विया, वरी असां बीमार थी वियासीं, पर हाणे वरी लॻे थो त वरी उहे साॻी अची वेंदा पर पंहिंजे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे इन तव्हांजूं ॻाल्हि दुआऊं में- सैयदनि जूं दुआऊं आहिनि असांखे, इंशाअल्लाह, भाउ जावेद जूं दुआऊं, सभिनि जूं दुआऊं आहिनि, कैमरामैन जेके असांजा आहिनि ॿाहिरि आहिनि, सभिनि जूं दुआऊं पर इहो आहिनि। जेको तव्हांजो गानो आहे यार कयो त अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम, इन इलाही आशिकनि खे मिलाए बि छॾियो। ॾाढो मिलाईं ॾाढो, ऐं मूंखे इलाही माण्हू चवंदा आहिनि यार, चवंदा आहिनि तूं असां ते ठाहियो आहे गानो, मां त पंहिंजे लाइ ठाहियो, पर तव्हां ते थी वियो था बिस्मिल्लाह। मां तो चवां मुझे सिंधी चए ॻाल्हाए थो के थी, उर्दू में बोलो तुम। नहीं बहुत फेमस गाना है ये तो, बहुत ज्यादा फेमस है। आप बोलती हैं इनको इस तरह? नहीं लफ्ज़ नहीं आते। हाँ सिंधी मुझी जान चाहे मुझी हयाती बचाए वधाए पोइ भला हींअर कुझु धमाकेदार थी वञे। हा हींअर पंहिंजे चैनल ते जंहिं तां असांखे मशहूरी मिली आहे, जंहिं तां असांखे हीअ इज़त मिली आहे, इज़त ॾियण वारो मुंहिंजो ख़ालिक अकबर आहे, पर ही केटी आहिनि कशिश ऐं असांजा जेके अख़बारूं आहिनि, असांजी सिंधियूं जेके पंहिंजो काविश आहे ऐं पंहिंजो कोशिशि आहे, अख़बारूं आहिनि जा ही चैनल आहे, उन तो असांखे जेकी शोहरत मिली आहे उहा उनजे लाइ असां थोरो हिकिड़ो एटम खणी आया आहियूं। अच्छा ज़बरदस्त, पसंदि अचे। वाह, वाह, इंशाअल्लाह, पहिरीं इहो पहिरीं ऐं ख़ासि ही जेकी आहे असांजे भाउ जेको आहे सो अज़हर जोखे जे लाइ ऐं तव्हांजे लाइ ख़ासि जेके असांजा दोस्त कैमरामैन आहिनि सभिनि जे लाइ, साईं जे लाइ, साईं महिरबानी बिस्मिल्लाह। महिरबानी महिरबानी। वाह जो खुलियो चैनल कशिश ऐं केटीएन ॾाढो ॾिए थो चैन इमदाद मुंहिंजी दिलि खे, हे मुल्क बराबर सारो ॾिसे थो, हे ॾेह बराबर सारो ॾिसे थो, कशिश ऐं केटीएन मां बि शौक़ सां ॾिसंदो आहियां, दिलि जो आहे चैन, मां बि शौक़ सां ॾिसंदो आहियां, दिलि जो आहे चैन, ॾेह बराबर सारो ॾिसे थो, ॾेह बराबर सारो ॾिसे थो, कशिश ऐं केटीएन मां बि शौक़ सां ॾिसंदो आहियां, दिलि जो आहे चैन, मां बि शौक़ सां ॾिसंदो आहियां, दिलि जो आहे चैन, कशिश ऐं केटीएन, कशिश ऐं केटीएन, कशिश ऐं केटीएन, दिलि जो आहे चैन।
करे थो रंगन भरी शाम भरे थो वाह जाही प्रोग्राम करे थो रंगन भरी शाम भरे थो हर को हिन जो दीवानो थी वियो हर को हिन जो आहे दीवानो ओ हर को हिन जो फैन मां भी बराबर शौक़ सां ॾिसंदो आहियां दिल जो आहे चैन मां भी शौक़ सां ॾिसंदो आहियां दिल जो आहे चैन कशिश ऐं केटीएं कशिश ऐं केटीएं कशिश ऐं केटीएं दिल जो आहे चैन ख़बरूं चारियूं ख़ूब ॿुधाए कोशिश काविश हुन जी आहे ख़बरूं चारियूं ख़ूब ॿुधाए कोशिश काविश हुन जी आहे इमदाद वर्कर प्यारा आहिनि इमदाद वर्कर प्यारा आहिनि रब हयातूं ॾे मां भी शौक़ सां ॾिसंदो आहियां हे दिल जो आहे चैन मां भी शौक़ सां ॾिसंदो आहियां दिल जो आहे चैन यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची में होश थी विया आहिनि गुम मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो जानू उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम मुर्गी जॾहिं मुंड ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई मुर्गी जॾहिं मुंड ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस तुम ही हो मेरे सनम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची में होश थी विया आहिनि गुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम रे जानू उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम वाह जी वाह मज़ो अची बेहतरीन बेहतरीन गानो जेको पहिरियां त कशिश ऐं केटीएन जे लाइ जेको तव्हां ॻायो आहे बेहतरीन कमाल कमाल ऐं इन में सभिनीनि जी तारीफ़ बि ऐं सभिनीनि वर्कर्स जे लाइ दुआ बि अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह बेहतरीन इहो गानो जेको ठाहियो आहे फ़कीर इमदाद ठाहियो आहे उहो हींअर असांजे स्क्रीन खां ॿाहिरि आहे अदा साईं उन जेको आहे सो गानो ठाहे तमामु बहितरीनु गानो ठाहियो आहे ऐं हीअ असांजी त बड़े ईअं थोरी हिकिड़ी महिनत आहे बाक़ी त कमु त जेको आहे सो केटीएन ऐं कशिश जो आहे हक़ीक़त में असांखे ज़ाहिर करण में सिंधी फनकारनि खे अदाकारनि खे सभिनी खे ज़ाहिर करण में वॾो हथ आहे केटीएन कशिश जो बिल्कुलु तव्हांजो आवाज़ जेको आहे उहो सगारो मज़बूत आहे जो हिननि लफ़्ज़नि खे हिननि जुमलनि खे शाइर जेको पंहिंजे दिलि दिमाग़ सां लिखिया आहिनि उहे लफ़्ज़ जुमला जेकॾहिं तव्हां हिन में पिरोयो ख़ूबसूरत आवाज़ सां हिनखे पेश करियो था वरी केटीएन दुनिया जो पहिरियों सिंधी सैटेलाइट चैनल सॼी दुनिया में हिन गाने खे फहिराए थो त असांखे ॾाढी ख़ुशी थी बेहतरीन आवाज है ना कि आज मुझे लग रहा है कि प्रोग्राम खत्म नहीं होना चाहिए है ना बिल्कुल चलता रहे इतना अच्छा प्रोग्राम चल रहा है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तो दोबारा गाना सुन लें
नहीं ये नहीं सुठो अच्छी गानो आवाज नहीं, नहीं, कोशिश। नहीं ले सकती गाने जो मज़ो ख़राब न नहीं 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 ये असां उन जी सुरूर में ये ॾाढो सुठो गानो ॿुधो चाय का आहे टेस्ट खराब हो जाएगा। उर्दू में बोलो तुम। उर्दू में बोलो लाजवाब वाह, लाजवाब वाह, तरीक़े सां वाह। बहितरीन 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 ऐं जंहिं बि इहो लिखियो आहे गानो सो वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां ॾाढो बहितरीन हिकिड़ो गानो लिखियो आहे ऐं इन जे लाइ मां बि तव्हांखे थैंक यू करणु चाहींदसि, इदारे जी तरफ़ां बि थैंक यू करणु चाहींदसि छो त ही फर्स्ट सिंधी सैटेलाइट चैनल आहे जंहिं पंहिंजी छांव में हिकु हिकु फनकार खे रखियो आहे, वाह, अॼु बि हिकु हिकु फनकार खे बेशक। जोड़े थो बिल्कुलु ऐं ख़ुशी थींदी आहे त जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजो चैनल ॾींहों ॾींहुं तरक़ी जी तरफ़ वञे थो, ॾींहों ॾींहुं तरक़ी जी तरफ़ वञे थो। माशाल्लाह हाणे 22 सालगिरह असां जी सेलिब्रेट कई आहे, इनशाला 23 बि कंदासीं, 24 बि कंदासीं, 25 बि कंदासीं। असां रहूं न रहूं केटीएन कशिश हमेशह शाद ऐं आबाद हुजे छो त हिन इदारे असांखे इलाही कुझु ॾिनो आहे, इलाही कुझु ॾिनो आहे। ही काविशूं आहिनि असलम साहब जी, अयूब साहब जूं, अतर साहब जूं, हिना मैडम जूं, उन्हनि जी काविशूं, उन्हनि जी कोशिशुनि सां ही चैनल अॻिते वधे थो, रोज़ वधे थो ऐं असांजी दुआ आहे त हे हमेशह 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 तरक़ी कंदो रहे छो त हिन सां जुड़ियल इलाही वर्कर्स आहिनि, चाहे उहे एंटरटेनमेंट जा हुजनि, चाहे उहे अख़बार जा हुजनि, चाहे उहे न्यूज़ जा हुजनि, रोज़गार जो ज़रियो आहे। उन वक़्तु असलम साहब हिकु अहिड़ो फ़ैसिलो कयो जो उन्हनि पाण सां गॾु इलाहियुनि ज़िंदगियुनि खे जोड़े छॾियो ऐं अॼु असांजी दुआ आहे त अल्लाह साईं असलम साहब खे सेहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, अतर साहब खे सेहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, अयूब साहब खे सेहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, हिना मैडम जेका एंटरटेनमेंट जी शान आहे, एंटरटेनमेंट जी जान आहे ऐं मतिलबु मां सम्झंदी आहियां त जॾहिं बि मां केटीएन में कदम रखंदी आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे मां पंहिंजे घर में अची वई आहियां छो त हिकु औरत ई हिकु औरत खे चङी तरह सम्झी सघे थी ऐं हिना मैडम जे हुजण खां ई हिते असांखे महसूसु थींदो आहे त असांजो सभिनीनि खां वधीक केटीएन सां जेको रिश्तो आहे न उहो इलाही मज़बूत आहे। सो थैंक यू सो मच हिना मैम, इहो कॉन्फिडेंस असां सभिनीनि में पैदा करण जे लाइ तव्हांजी वजह सां ई असां सभई हिते आहियूं ऐं इनशाला तव्हां सां गॾु हमेशह रहंदासीं इनशाला। उन वक़्तु ठरी था नेण पवन केॾो न सुकून दिलि खे थो अचे, उन वक़्तु ठरी था नेण पवन केॾो न सुकून दिलि खे थो अचे, जंहिं वक़्तु समूरी दुनिया ॾो केटीएन चैनल ईंदो। वाह वाह वाह, हक़ीक़त ॻाल्हि आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं मां त मतिलबु इहो चवंदी आहियां त केटीएन खां मथे कुझु बि कोन्हे। केटीएन वाहिद उहो चैनल आहे जंहिं रातो राति स्टार्स। बिल्कुलु सही था चओ। ऐं तव्हां त माशाल्लाह उन टाइम में हुयो 2004 में त तव्हां स्टार्ट शुरू जा ॾींहं हुया ऐं वाकई हिन चैनल खे उभारण में वॾी महिनत आई ऐं सभिनी जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। इलाही आहिनि बि गॾु, इलाही विछड़ी बि विया। सही हा बसि उहो त अचणो वञणो त ज़िंदगी जो हिसो। असां उन टफ टाइम में बि हुयासीं जॾहिं केटीएन क्लब जा कार्ड वग़ैरह सेल कया हुया। 2001 खां शुरूआत थी हुई बम्बई होटल खां, उन खां पोइ वरी जॾहिं हिते आयासीं त पोइ असां लाॻीतो सफ़र में साथ रहियासीं। पोइ सफ़र मां कॾहिं हिन बस मां लही वरी कंहिं ॿी बस में चढ़ो मंज़िल लाइ वधो, वरी हुन ॿी बस मां लही वरी हिन टी बस में, त इहो सफ़र ज़िंदगी जो जारी सारी रहे थो। कई दोस्त अहबाब साथी डायरेक्टर एक्टर साथी सीनियर जूनियर उहे सभु हिन सफ़र में को रहिजी वियो, को पोइ हुते रहिजी वियो, कोई अॻिते हलनि पिया, के राही अदम थिया, पर ही सिलसिलो हलण हले थो पियो कंटिन्यू अल्लाह ताला ई सलामत इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। भई तव्हांजी बर्थडे आहे, केक किथे ये तस्वीरुनि में पे ॻोल्हे केक खे, हाणे इन्हनि में किथे का पेस्ट्री मिली वञे हिनखे। हुन पे चयो सालगिरह मूंखे मुंहिंजी सालगिरह अलाए, मां त इहो ई ॿुधो आहे त तव्हांजी सालगिरह। केक किथे आहे? इहो ई आऊं त पुछां थो केक किथे आहे। मूंखे कहिड़ी ख़बर? स्पॉन्सर तूं आहे न। मूं त रेडियो वारे केक जी ॻाल्हि कई। सरप्राइज़ किरण जे तरफ़ां फाउल बि पाण कयो अथई। अच्छा आंदे ही आहे बिल्कुलु आहे, पर जेको आहे थोड़ी देर में उनखे कट कंदासीं ऐं तव्हांखे न केक खे जेको आंदो आहे केक खे कंदासीं। सो वरी ॿीहर तव्हांखे इलाही इलाही सालगिरह जूं मुबारकूं हुजनि। बंडल ऑफ थैंक्स तव्हांजो, ख़ासि तौर तव्हांजो। केटीएन जो त हूअं ई आहियूं, केटीएन जा सभु असां जेके बि साथी आहियूं केटीएन जो शुक्रगुज़ार आहियूं। केटीएन हमेशह वक़्तु ॾिनो,
सुठे मयार सां गॾु सुठियूं ॻाल्हियूं सुठा लफ़्ज़ जुमिला जेकॾहिं असां स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं ॿोली में बि सुधारो अची वियो बकोल अवां जे त ईंदड़ वक़्त में ईंदड़ सहमाई में नवां ड्रामा नयूं ॻाल्हियूं ईंदियूं त ईअं बहितरी जी तरफ़ असां वधूं पिया सफ़र जारी आहे सफ़र रुकिया न आहियूं न थकिया आहियूं न रुकिया आहियूं सफ़र जारी आहे इनशाअल्लाह मंज़िल असांजे पेरनि हेठां हूंदी ऐं असां वधि खां वधि कोशिशि करे केटीएन कशिश ऐं ॿिया जेके बि असांजा दोस्तनि जेके हिन काफ़िले में असां सां गॾु आहिनि उन्हनि खे साण वठी हलंदासीं इंशाअल्लाह तो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी जो तव्हां सभई आया ऐं स्पेशली तव्हांजी तबियत बि एतिरी मज़े में न आहे पर तॾहिं बि तव्हां टाइम ॾिनो आहे बिल्कुलु असां लबे कंदासीं हर टाइम ते जेॾी महिल केटीएन जो सॾु थींदो छो जो असांजो पंहिंजो चैनल आहे बिल्कुलु आहे इंशाअल्लाह वेंदे वेंदे तव्हां खां जलाल उस्ताद जलाल खान जो कलाम ॿुधाईंदासीं असांजो जहिड़ो हाल आहे मुंहिंजो सैयदा सोणो साईं लाड़काणी खां ज़वार शाह साईं ख़ासि करे ज़वार शाह बुखारी ऐं हीउ कलाम बि उस्ताद बुखारी जो आहे त पोइ साईं बि वेठो आहे उनजी फरमाइश ते बिल्कुलु मां तेसीं ताईं ख़ुदाफ़िज़ करे वेठा इंशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि ए दिलड़ी चरी वो ईअं थींदो आहे कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि वो केॾी देरि करे वो पथा यार अचो वो केॾी देरि करे वो पथा यार अचो नथा सार लहो त को मोह जा बचोड़े केॾी देरि करे पथा यार अचोड़े केॾी देरि करे पथा यार अचो नथा सार लहो को मोह जा बचो केॾी देरि करे असीं हौल करे दिल लायूं नथा जे लायूं था पोइ पछतायूं नथा हौल करे दिल लायूं नथा जे लायूं था पोइ पछतायूं नथा घटि वाधे में घबरायूं नथा वो घटि वाधे में घबरायूं नथा असां कमु न कंदा आहियूं यार कचोड़े केॾी देरि करे यार नथा सार लहो को जा बचो वो केॾी देरि करे तव्हां कावड़ी कई असां कीअं न पुछो छिनी धार कयो असां ॾाढो लुछो जीअं था कावड़ कन वाला गलती थी सिक सबील थी महबूबन माण्हू झलियो मथा छो वछजन वो हाणे मर जा कावड़ कन तन जा तड़का बदलासन जहिड़ा कावड़ कई असां कीअं न कुछो छिनी धार कयो असां ॾाढो लुछो वञी ॻोठ सॼे खां इहा ॻाल्हि पुछो वञी ॻोठ सॼे खां इहा ॻाल्हि पुछो इहो
देर करे पथा याद यतो यथा सार लहो को जा बतो केली देर करे अजो यार बुखारी आयो वा चाहे मैं फिल खे वो महकायो वा अजो यार बुखारी आयो वा चाहे मैं फिल खे महकायो वा हुक्म हुस्ना परमायो बाबो इयो हुक्म हुस्ना परमायो बा उथो सास खणो गायो लागन तोरे